मुझो खटी आयो खैर सां मुझो जमालो जतन सां हो जमालो। हींअर असां मौजूदु आहियूं सिंध जे क़दीमी शहर सखर में ऐं सखर वारी पुल जेका क़दीमी ऐं तारीख़ी पुल सॾी थी वञे ऐं उन सां गॾोगॾु सिंध जो तारीख़ी मंदिर साध ॿेले ते मौजूदु आहियूं जेको अक़लियती बिरादरी जो इबादत गाह आहे। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं ॿिया जेके बि तफ़री वठण लाइ हिन दरिया किनारे ते अचनि सां उन्हनि शहरनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं सननि जो छा चवणु आहे। दरिया जे हुन कपर खां ॿेड़ी ते चढ़ी करे असां साध ॿेले ते पहुतासीं। श्री साधू बेला तीर्थ आस्थान है असो असां हिते ईंदा आहियूं। हे असांजो मंदरु आहे, असांजो आस्थान आहे। ये अॼु जो न आहे, हिंद सिंध खां वठी आहे। हे साधू बेला असांजो तीर्थ आस्थान आहे। हिते साधुनि जो आस्थाना हुया, हाणे बाबा आहिनि। हे हिते असां ईंदा आहियूं मथो टेकणु। असांजो जेको आहे श्री साधू बेलो तीर्थ। असां हिन वक़्तु सखर जे तारीख़ी माग साध बेले में मौजूदु आहियूं ऐं हीउ साध बेलो उहो आहे जेको हिंदुअनि यानी या जेकी अक़लियती बिरादरी आहिनि उन्हनि जो जेको हीउ इबादत गाह आहे। असां हुते मौजूदु आहियूं जेको हीउ 1803 ईस्वी ते जेको आहे सो हीउ ठहियो हुयो ऐं हीउ तव्हां ॾिसी सघो था त हीउ विच दरिया में हीउ साध बेलो मौजूदु आहे ऐं 14 इंच पाणी आहे। ऐं हितां जा जेके ॿिया जेके ईंदा आहिनि हिंदू बिरादरी जा जेके माना माण्हू ईंदा आहिनि इबादत करणु ईंदा आहिनि उहे ॿेड़ियुनि वसीले हितां जेको आहे सो क्रॉस करे हू साध बेले में पंहिंजी अक़ीदत जो इज़हार कंदा आहिनि। ये जो तारीख़ी विरसो आहे साध बेलो तक़रीबन हिंद ऐं सिंध खां अॻु जो आहे। इन में जेको मेलो लॻंदो आहे उहो कहिड़े ॼाणनि में लॻंदो आहे ऐं किथां किथां खां जेके अक़ीदतमंद ईंदा आहिनि? हाँ, मेलो जेको जून में लॻंदो आहे। हाणे तो जेको कोरोना जे करे पोस्टपोन थियो, जेको आहे जून में 3 ॾींहं जो मेलो लॻंदो आहे। पोइ जेको आहे सॼे पाकिस्तान खां ॿाहिरि खां बि माण्हू ईंदा आहिनि हिते दर्शन जे लाइ। सही, जेको तव्हां संभालियो था हाणे संभालींदड़ खे छा चवंदा आहिनि या जेके तो पूजा पाठ कंदड़ आहिनि ऐं उहे कहिड़ियूं कहिड़ियूं मन जूं मुरादूं खणी ईंदा आहिनि? हाँ, मां राजेश कुमार पुजारी, एवीक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी। जेके माण्हू ईंदा आहिनि पंहिंजी जेकी भावना हूंदी आहे, जेकी बि बास हूंदी आहे उहो हिते न जेके आहे पूरी थींदी आहे। तव्हां जेको आहे सो सिर्फ़ु साध बेले में ईंदा हुआ ऐं सिंध जे ॿिनि मंदरनि में या भारत में कॾहिं विया हुआ न? भारत में असां न विया, असांजो आस्थाना आहिनि हिते मंदर आहिनि। असां वेंदा आहियूं हुते अरदास कंदा आहिनि। असांजो धर्म आहे, असां पंहिंजे धर्म ते आहियूं, मथो टेकींदा आहियूं, ईंदा आहियूं। हाणे छा मन जी कहिड़ी बास घुरियो? मन जी असांजी इहो सुख शांती हुजे, इंसान जो जेको जीवन में आहे सभु दुख सुख न हुजे, बसि इहो ई असांजो आहे। त बसि इन्हनि जूं असां संतनि जी अची चरणनि में पंहिंजूं इहे दुआऊं घुरंदा आहियूं। बचड़नि जो बीमारी सीमारी मुसीबत मलाम ते हो हे ईंदा आहियूं। असां दिलि जूं उमेदां पूरियूं कंदा आहिनि, असां मथो टेकणु ईंदा आहियूं। विश्वास सिंध जो हिते कहिड़ा कहिड़ा जेके जो सियासतदान वग़ैरह आया या ॿाहिरियां ऑफिसर वग़ैरह आया या पाक हिंद खां कहिड़ी कहिड़ियूं नामवर शख़्सियतूं हिते पेर पाए वियूं आहिनि? हाँ, हिते जेको आहे पीपल्स पार्टी जा टोटल जेके आहे मिनिस्टर ईंदा आहिनि, जेके PTI जा बि ईंदा आहिनि। ऐं 3-4 दफ़ा जेको पंहिंजो शेख रशीद आयो, पोइ खुर्शी शाह बि ईंदो आहे, खुर्शी शाह साहब बि ईंदो आहे, पोइ काइम अली शाह ऐं गिलानी साहिबु ऐं बिलावल भुट्टो साहिबु, हे सभु ईंदा आहिनि जेके आहे न, जेके जहिड़े पार्टी जा मिनिस्टर वग़ैरह हिते ईंदा आहिनि। ऐं हिंदुस्तान खां के ईंदा आहिनि को सियासतदान या नामवर शख़्सियतूं अदाकार वग़ैरह या अदाकारूं? हाँ, इंडिया खां बि ईंदा आहिनि। जेको MA MP ईंदा आहिनि। नीतीश कुमार चीफ मिनिस्टर बिहार, उहो बि आयो हिते। साध बेले में पहुची करे तमामु मंदरनि जी मूर्तियुनि जो दर्शन कयोसीं ऐं उनखां पोइ जेके हितां जा इबादत गुज़ार हुआ उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं त संदन ॿुधायो त उन्हनि हिंद तोड़े सिंध जा तमामु हिंदू बिरादरी ख़ासि तौर ते जून में लॻंदड़ मेले में शिरकत कंदा आहिनि, न त ख़ुसूसी तौर ते पूजा पाठ करे पंहिंजूं मन जूं मुरादूं घुरंदा आहिनि। कैमरामैन राजा शिजरबा सां गॾु बादशाह जान, साध बेलो।